घोटकी कराची में अगवा थियल नींगरी के घोटकी पुलिस बाजियाब कराए वरतो। 2 जवाबदार पे गिरफ्तार। 1 महीनो अग कराची के इलाके सरजानी टाउन में अगवा थियल 8 साल नींगरी मनाहिल बिनते सफदर के घोटकी पुलिस DSP घोटकी अहमद बख्श राहूजो SHO अख्तर अली अबड़ो जी अगवाणी में कार्रवाई करे कच्चे तरफ वेंदड़ रस्ते जे एक मशकूक जगह ते छापो हणी बाजियाब कराए वरतो आहे। इन सिलसिले में पुलिस तरफा जारी कियल बयान मूजिब त पुलिस IT जी टीम सां गॾिजी कार्रवाई करे कराची में 20 जुलाई ते अगवा थियल नींगरी मनाहिल के बाजियाब कराए वरतो आहे। पुलिस कार्रवाई में 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे, जिन खां पुछा गाछा कई पई वञे। पुलिस मूजिब त अगवा कयल नींगरी मनाहिल जी बाजियाबी लाइ 1 करोड़ रुपया भंग तलब कयो वियो हो, मगर पुलिस कार्रवाई करे नींगरी के बाहिफ़ाज़त बाजियाब करायो आहे। नींगरी जे वारिसनि खे बाजियाबी जो इतला पिणु ॾिनो वियो, जंहिं बाद वे घुड़की पहुची नींगरी मनाहिल के पाण सां गॾु वठी विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।